नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा आहियूं त खिपरो में समाजी तंज़ीम FKR फाउंडेशन जे बानी काज़ी फरहान खान राजड़ पारां पंहिंजे बंगले में टियों भेरो मेडिकल कैंप क़ाइमु कराए छॾी। अछड़े थरे समेत खिपरो जे पसगरदाई में रहंदड़ ग़रीब मिस्किन मरीज़ माण्हुनि जो मुफ़्त में चकास कराए मर्दनि औरतनि ऐं ॿारनि जो माहिर डॉक्टरनि खां इलाज करायो वियो। इन मौक़े ते कैंप अंदरि कमु कंदड़ वॉलंटियर नौजवान अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त FKR फाउंडेशन जे चेयरमैन काज़ी फरहान खान राजड़ बग़ैर कंहिं मतभेद जे इलाइक़े में मौजूद गरीब मिस्किन माण्हुनि में आलमी वबा कोरोना समेत गुज़िरियल माह बोर्ड में ट्रेंट सिटी में रहंदड़ मुतासिरनि में खाधे पीते जो राशन तक़सीम करण समेत गुज़िरियल माह बोर्ड में 4 महीने खां पंहिंजे बंगले में मेडिकल कैंप क़ाइमु करे इलाइक़े जे माण्हुनि जो वक़्तन मुफ़्त में माहिर डॉक्टरनि खां इलाज कराए रहियो आहे। जल्द FKR फाउंडेशन जेको बि कमु कंदी आई आहे हेसि ताईं या जेका अॼु जी जेका तसलसुल में जेका फ्री कैंप लॻाई वई आहे मेडिकल ऐं तमामु बहितरीनु क़दम आहे। ऐं इहो छाकाणि त हीउ जेको असांजो खिपरो एरिया आहे हिकिड़ो त अछड़ो थर ऐं उन खां पोइ फ्लड अफेक्टेड एरिया आहे। उन खां सवाइ हू बि जेको बैकवर्ड एरिया आहे छाकाणि माण्हुनि जी जेका माली हालात उहे न आहिनि हिन एरिया जा। उन जे करे हिन दोस्तनि जेकॾहिं हीअ शयूं हीअ कमु जेकॾहिं कनि पिया त तमामु बहितरीनु कमु आहे। बल्कि असांजा ॿिया बि जेके आहिनि दोस्त आहिनि जेके बि आहिनि तंज़ीमूं आहिनि या जेके आहिनि दोस्त उन्हनि खे अहिड़े क़िस्म जा कमु जेको करणु खपनि। खान राजड़ फाउंडेशन जेको सो मुसलसल खिपरो वासियुनि सां गॾु बीठल आहे, चाहे उहा कहिड़ी बि ॾुखी महल हुजे, करोना हुजे, डिज़ास्टर हुजे, हालिया बरसातूं हुजनि। असां जेको सो अॼु टियों भेरो जेको सो फ्री मेडिकल कैंप इन सेम ऑफिस ते लॻायूं पिया। पहिरियां असां जेका मेडिकल कैंप लॻाई 7 रोज़ लाइ हुई, ॿी जेका लॻाई उहा 3 रोज़ लाइ हुई ऐं हीउ टियों भेरो जेको लॻायूं पिया उनजो अॼु 3 ॾींहुं आहे। 3 रोज़ जो 3 ॾींहुं आहे। असां पहिरें ॾींहं जी OPD बि तक़रीबन 162 हुई, ॿिए ॾींहं जी OPD जेका आहे 247 हुई। अॼु 3 ॾींहुं आहे। अॼु बि क्राउड तमामु वॾो आहे। असांजो मक़सदु इहो जीअं मौसमूं चेंज थियनि थियूं, जीअं सर्दी अचे थी ऐं सर्दी वञे थी त उन सां गॾोगॾु मौसम जॾहिं चेंज थींदी आहे तॾहिं हिते जा माण्हू जेके आहिनि उहे अञा पाणी बि बीठनि इलाइक़नि में घणनि बीमारियुनि में मुब्तला आहिनि, जीअं खंघि, ज़ुकाम, डायरिया, नमूनिया, इन्हनि में मुब्तला आहिनि। त इन्हनि जे लाइ असां फिलफोरन जेको सो खिपरे जे आवाम जे फ़ाइदे जे लाइ FKR फाउंडेशन जे बानी काज़ी फरहान खान राजड़ जे तरफ़ां कैंप लॻायो आहे जीअं हिते जे माण्हुनि खे रिलीफ मिली सघे। सुठो ॾिसूं था, ग़रीबनि जी मददगार आहे, ग़रीबनि खे दवा मिले थी। इहो बीमारी आहे सीमारी आहे वीचारे इहो सुठो करे थो, काजी ग़रीबनि खे ॾिए थो। हा, ही लॻणु खपनि, ग़रीबनि जो भलो आहे। काज़ी फरहान खान फाउंडेशन जी तरफ़ खां हीअ तक़रीबन 3 चक्कर कैंप लॻाई हुई आहे, मतिलबु 3 ॾींहंनि जी ऐं मक़सदु 11 ॾींहं लगातार कैंपूं हलियूं आहिनि। ऐं हीअ 3 ॾींहं जेके हलिया आहिनि, पहिरीं ॾींहुं असांजी हिते जेका OPD उहो 200 जे लॻभॻि थी ऐं कल्ह ताईं जेको आहे उहो 450 ताईं वञी पहुती। ऐं अॼु तव्हां पाण ॾिसी सघो था त केतिरी रश आहे। ऐं हिते जेको आम बीमारियूं जीअं आहिनि, बुखार आहे, खंघि आहे, ज़ुकाम आहे, चमड़े जी बीमारी जा मरीज़, शुगर जा, ब्लड प्रेशर जा, इहे सभई असां वटि मरीज़ हिते अचनि पिया हिन कैंप ते। ऐं कैंप ते जेको एरियो जेको असां वटि कवर थिए पियो खिपरो जो सॼे वार्डनि मां अचनि था। उन खां अलावा बाराड़ी जो जेको यूसियूं काज़ी फैज़ मोहम्मद आहे, हाफ़िज़ राजड़ आहे, खोड़ी आहे, थुंगो आहे ऐं अछड़ो थर जा बि कुझु असां वटि मरीज़ हिते आया आहिनि। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त खिपरो जा समूरा सरहंदी वारा माण्हू बि काज़ी फरहान खान राजड़ जीअं इलाइक़े जे मिस्किन माण्हुनि जी भलाई जे लाइ किरदारु अदा कनि त जीअं इलाइक़े जे मिस्किन माण्हुनि जा अहंज घटि थी सघनि। कैमरामैन फजल रहमान सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।